तस्बीह इन में चवंदा आहिनि त हरियाकारी जी थिए बाबा या तस्बीह ॾेखाव थो थिए पर इहो ॾेखाव भलो छो त माण्हू को ॻाल्हि विसरी थी वञे न तस्बीह हूंदी त यादि ॾियारींदी त मूंखे दुरूद पढ़णो आहे सम्झो था ऐं हिकिड़ो अलाह ताला जल शान जो कानून आहे त हर अमल तॾहिं क़बूल पवंदो जॾहिं इख़लास हुजे अलाह जे ख़ातिर हुजे जेकॾहिं रियाकारी जे लाइ माण्हुनि जे ॾेख वेख जे लाइ कंदो त उहो अमल क़बूल न पवंदो आहे पर दुरूद उहो वाहिद अमल अथव जेको रियाकारी सां करे त क़बूल सम्झो था इख़लास सां पढ़े पोइ त हूअं ई क़बूल आहे पर दुरूद अमलनि जे कारखाने में इहो वाहिद अमल आहे जेको रियाकारी सां पढ़े तॾहिं क़बूल रियाकारी माण्हुनि जे ख़ातिर थो पढ़े पर पढ़े छा थो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मद या अल्लाह मुंहिंजे सरदार मिठे मुहम्मद करीम ते पंहिंजी रहमत मोकिल ॻाल्हि त यार जी थो करे इल्तिजा रब खे थो करे ऐं महबूब जे ख़ातिर अर्ज़ थो करे पंहिंजी ॻाल्हि त आहे ई कोन न पंहिंजी ॻाल्हि हुजे त पोइ हाणे रियाकारी वारी अलाह खणी न क़बूल करे पर ही त अहिड़ी शइ आहे जेका इन अल्लाह व मलाइकतहू यसल्लूना अलन नबी अलाह उन जा मलाइक हूअं ई सलात मोकिलनि था पिया पर ही जेको अर्ज़ करे थो त मुंहिंजा मौला मुंहिंजे महबूब ते तूं दुरूद मोकिल त इन अर्ज़ करण खे अलाह ताला क़बूल फरमाए थो भली रियाकारी सां करे तॾहिं बि क़बूल आहे ऐं जेॾी महिल तव्हां दुरूद पढ़ो था न अर्ज़ कयो थो मुंहिंजा मौला मुंहिंजे महबूब ते रहमत मोकिल अलाह फरमाए थो त हाणे मां त हूअं ई रहमत मोकिलियां थो पियो युसल्लून अलन नबी इन अल्लाह व मलाइकतहू युसल्लून मुज़ारिया हाल ऐं मुस्तक़बिल ॿई मानाऊं निकिरंदियूं आहिनि माना हींअर पढ़े थो पढ़ंदो रहे थो मोकिलींदो रहे थो रहमत मोकिलींदो रहे थो उन में इनक़ता न आहे बंदि नथो थिए असां त केॾी महिल पढ़ूं था केॾी महिल पढ़णु बंदि था कयूं न केॾी महिल दुरूद पढ़ूं था केॾी महिल नथा पढ़ी सघूं पर अलाह ताला हर वक़्तु हर घड़ी पंहिंजे हबीब ते रहमत मोकिले रहियो उन में बंदिश पवे ई कोन थी हाणे जेको माण्हू अलाह ताला खे अर्ज़ु करे थो मौला तूं मुंहिंजे महबूब ते रहमत मोकिल रब फरमाए थो मां त हूअं ई रहमत मोकिलियां थो पियो बग़ैर कंहिं रुकावट जे पर जे तो अर्ज़ु कयो आहे त उनजो फ़ाइदो वरी तोखे थो ॾिए कहिड़ो हिकिड़ो भेरो दुरूद पढ़ंदे 10 तुंहिंजा गुनाह मेटींदुसि 10 तुंहिंजा दर्जा बुलंद कंदुसि 10 तोखे नेकियूं ॾींदुसि सम्झो था ऐं जेकॾहिं तूं परेशान आहीं त तुंहिंजी परेशानी मां रब लाहींदुसि इन दुरूद जे सदके इन जे लाइ इंसान खे दुरूद पढ़ण में कॾहिं कोताही करणु न घुरिजे कॾहिं बि इन में सुस्ती करणु न घुरिजे पोइ जेको दुरूद पढ़ण वारो आहे उहो अलाह जी रहमत जे क़रीब हूंदो आहे मदीने वारे साईं जे शफ़क़त जे क़रीब हूंदो आहे ऐं साईं जन फरमायो त इन अक़रबकुम इलैय यौमल क़ियामत अक्सरुकुम अलैय सलाता क़यामत जे ॾियारे में सॼी उम्मत मां मूंखे सभिनी खां वधीक वेझड़े में वेझड़ा उहे उम्मती हूंदा जेके मूं ते घणी सलात पढ़नि इहे मदीने वारे साईं जे कुर्ब में वेझड़ा हूंदा साईं ऐं जेकी हबीबनि खे वेझा हूंदा उन्हनि ते हिसाब किताब न हूंदो उन्हनि ते आख़िरत जो पुछाणो न हूंदो त दुरूद पढ़ण जो हुज़ूर जन मोहताज न आहिनि असांजे दुरूद जी साईं जन खे ज़रूरत कोन्हे असांखे ज़रूरत आहे छो त दुरूद पढ़ण जो फ़ाइदो मोटी वरी असां ॾे अचे थो जेको साईं जन ते दुरूद पढ़े थो असुल में उहो पंहिंजे लाइ भलाई जा दर खोले थो ऐं मूं
थोरो तजुर्बो करे ॾिठो आहे त मूंखे न को कशफ थींदो आहे न को वरी को मां बुज़ुर्ग आहियां पर हिकिड़ी मूंखे दिलि में अलाह ताला इहो मूंखे डपो ॾिनो आहे या बसीरत रब ॾिनी आहे 1000 माण्हू हीअं बीठा हुजनि जेको दुरूद पढ़ण वारो हूंदो आहे मां हुनजो चेहरो सुञाणां मूंखे दिलि में अलाह ताला इहा हिकिड़ो सोजरो ॾिनो आहे दुरूद पढ़ण वारो भली 5000 माण्हू बीठा हुजनि जेको दुरूद पढ़ण वारो आहे मां हुनखे सुञाणंदो आहियां त हीउ दुरूद घणो पढ़ंदो आहे हीउ थोरो पढ़ंदो आहे छो त उनजे चेहरे ते हिकिड़ी रौनक मूंखे नज़र ईंदी आहे दुरूद पढ़ण वारे जो जेको चेहरो आहे न उहो बहकंदो आहे जीअं ॾिसो न गुलाब जो गुल हूंदो आहे जेॾीमहिल बहार में ईअं टिड़ंदो आहे खुली पवंदो आहे केॾो सुहिणो लॻंदो आहे वरी हुनखे पटे छॾियो पोइ सुबुह जो पटियो शाम थींदी त वरी उहो कुमाइजी वेंदो उनजा पनड़ा उहे मुरझाइजी वेंदा सुकी वेंदा त जेको मूंखे ईअं महसूसु थींदो आहे जेको दुरूद पढ़ंदड़ आहे उनजो चेहरो मूंखे ईअं लॻंदो आहे जीअं गुलाब जो गुल खिलियल जेको दुरूद न पढ़ंदो आहे उनजो सुकल गुलाब आहे